बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद जे फैमिली लाइन पाड़े में सैपको जी नाअहली सबब सर्विस तारूं हेठि किरी पयूं। मथे करण जे दौरान करंट लॻण सबब पीपी अॻवान सजाद घुन्यो जो नंढो भाउ तालीम खाते जो मुलाज़िम एजाज घुन्यो ज़ख्मी, इस्पताल नींदे फोत। पीपी अॻवान सजाद घुन्यो जो चवण हो त घिटी में सर्विस तारूं हेठि हुअण सबब भाउ मथे करे रहियो हो, जंहिं दौरान खेसि करंट लॻो जेको फौत थी वियो। जैकबाबाद में बारिश के बंद थिए 24 कलाक गुज़री विया, पर म्यूनिसिपल अमलो मींहं जो पानी नेकाल न करे सघियो। तालका म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी जी नाअहली सबब शहर जा अक्सर रोड रस्ता तलाव जो ॾेख ॾियण लॻा। शहर जे अहम रोड रस्तनि कायदे आज़म रोड, पुलिस हेडक्वार्टर, गाहपेड़ी रोड, टावर रोड समेत अक्सर रोड पानी सां भरियल। शहरनि तालका म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी के हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िला जैकबाबाद जे सदर अब्दुल सत्तार जागीरानी जो वॾो भाउ मोहम्मद हसन जागीरानी दिल बीहण सबब कराची में लाॾाणो करे वियो। एसटीपी जे ज़िलई सदर जे भाउ जे लाॾाणे ते शहरिन, सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां ताज़ियत जो इज़हार। चुल्ह जे ॻोठ अब्दुल हमीद बुर्लो जा 2 ॻोठाणा शिकारपुर जे कच्चे वारे इलाइक़े मां पुरस्रार तौर गुम। चोरी थियल मोटरसाइकिल वापस कराइण लाइ वियल ॻोठाणा अकबर अली बुर्लो, अमीर मोहम्मद मीरानी गुज़िरियल 3 ॾींहनि खां गुम। ॿिन्ही ॻोठाणनि जा नंबर बंदि हुअण सबब वारिसनि संदन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। गढ़ी हसन में 5 वरियनि जो मासूम नींगर ज़ाकिर धुओ पैर तिरकण सबब गढ़ी हसन शाख में ॿुॾी फौत। ॿारड़े खे ॿुॾंदे ॾिसी ॻोठाणनि खेसि फौरी तौर कढी वरितो ऐं वारिसनि खे इत्तला कयो। वारिस खेसि इस्पताल खणाए विया त डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक कई वई त वारिसनि में रोजड़ाड़ो मची वियो। चुल्ह में पीअण जे मिठे पानी जी खोट ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी तालका प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। एहतजाज में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई। संदन चवण हो त चुल्ह खे ॼाणी वाणी केतिरे ई अरसे खां पीअण जो मिठो पानी फराहम न पियो कयो वञे। करोड़े रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ स्कीम भी करप्शन जे वर चढ़ी वई आहे। शहरनि जे एहतजाज बावजूद हुकुमरान ऐं इंतज़ामिया पंहिंजे गठजोड़ सबब ख़ामोश आहिनि। हुननि घुर कंदे चयो त चुल्हवासियुनि खे जल्द खां जल्द मिठो पानी फराहम कयो वञे। जैकबाबाद जे डंगर मोहल्ला में अता मोहम्मद जमाली घिटी जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 4 ॾींहनि खां ख़राब। पाड़े वारनि पारां ट्रांसफार्मर ठाराइण लाइ ॾिनल चंदे खे बि 2 ॾींहं गुज़री विया। मासूम ॿारड़ा, औरतूं, पोढ़ा ऐं मरीज़ सख़्त गर्मी सबब परेशान। एक्सीएन सेप्को खां नोटिस वठण जी अपील। चुल्ह में ॻोठ हज़ार ख़ान बुर्लो वासियुनि जो पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ औरतुनि समेत तालका प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ अलाॾिनो बुर्लो, गुलाम रसूल, माई खैरा, गुलनाज़, वाधुल ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो आहे त एएसआई फिरोज़ बुर्लो, धणी बख़्श ऐं ॿिया ज़बरदस्ती असां खां संग छॾाइण चाहिनि था। इनकार कयोसीं त असांजे घरनि मथां हमिलो करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। थाणे ते फ़रियाद खणी वियासीं त पुलिस ॿुधण लाइ तयारु न आहे। एसएसपी खे अपील था करियूं त एएसआई फिरोज़ बुर्लो ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। गढ़ी खैरो वेझो बेगारी केनाल मां निकिरंदड़ लुंड माइनर खे ॻोठ बख़्शल उमराणी वटां 3 फुट पयल घारो आपाशी अमले जी ग़फ़लत सबब वधी 50 फुट थी वियो। घारे सबब समय अगड़नि ते बीठल सारियालो बेजारो मुकमल पाणी हेठि। आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान। आबादगारनि दाहींदे चयो आहे त असां पूछड़ी जा आबादगार आहियूं ऐं असां वटि हिकिड़ो ई सारियालो फसल थींदो आहे। इन फसल जे आसरे ते सॼो साल उधार ते सामान खणंदा आहियूं, जेको बि हाणे लुढ़ी वियो आहे। उन्हनि वसवारनि खे अपील कंदे चयो त थियल नुक़सान जो अज़ालो करे ख़ुदकुशियुनि खां बचायो वञे। दादू जे इलाइक़े काछो में बोड वारी सूरत हाल के जाचण लाइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जोही ऐं काछो जो हवाई दौरो कयो वियो। बोड सबब केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। ॻोठनि में माण्हुनि जे फासण वारी इतला ते पाक फ़ौज ऐं रेंजर्स पारां ॿेड़ियुनि वसीले रेस्क्यू ऑपरेशन पिणु कयो वियो। बलूचिस्तान में तूफ़ानी मींहं जूं तबाहकारियूं जारी। बोलान वारे इलाइक़े मां रोड ऐं पुलूं लुढ़ी वयूं। कोयटा जो सिंध सां ज़मीनी रस्तो कटिजी वियो। गैस पाइपलाइन बि पाणी जे दबाव सबब लुढ़ी वई। बलूचिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में गैस सप्लाई बंदि। सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ शेख जे वेझे साथी ऐं शिकारपुर जे अॻूणे तालका नाज़िम ज़फ़र शेख खे गैर क़ानूनी तौर सरकारी ज़मीन लीज़ करण ते नैब सखर तलब करे वरितो। नैब सखर पारां जारी कयल लेटर में ॼाणायो वियो आहे त ज़फ़र शेख मथां 7 एकड़ 20 गुंठा ज़मीन गैर क़ानूनी तरीक़े सां 99 सालनि लाइ लीज़ करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे, जंहिंखे 11 अगस्त ते डेप्यूटी डायरेक्टर नैब आसिम रज़ा जी ऑफिस में तलब कयो वियो आहे।
सखर में पीअण जे पानी जी सख्त खोट, मुख्तलिफ हंधनि तां गैर कानूनी तौर कनेक्शन करण सबब पाइप टुटी पिया। अणसुञातल माण्हुनि मथां ए सेक्शन थाने ते केस दाख़िल। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पानी बहरान सबब शहरी सख्त परेशान। घरनि तोड़े मस्जिदनि में मिठो पानी अणलभ। वाटर सप्लाई इंतजामिया मूजिब पुलिस हेडक्वार्टर वेझो वाटर सप्लाई जी लाइन जी मरम्मत सबब मेयर सखर ऐं पब्लिक हेल्थ खाते पारां पानी बंदि करायो वियो आहे। लाइन जी मरम्मत थींदे ई पानी सप्लाई बहाल कई वेंदी। सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख पारां मियाँ साहब शहर जो दौरो ऐं हमायूं शरीफ में पीर मियाँ अब्दुल बाकी सां मुलाक़ात। मियाँ साहिब वासिन पारां बिजली जी हथरादू लोड शेडिंग जी शिकायत। मियाँ साहिब ड्रेनेज समेत ॿियनि बुनियादी सहूलतनि खां बि वांझायल आहे। हमायूं शरीफ ग्रिड मां बिजली बंदि करण सबब 150 खां वधीक ॻोठ मुतासिर थियनि था। मियाँ साहिब वासिन जी अहिड़ी शिकायतनि बाद सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां हथरादू लोड शेडिंग ख़त्म कराइण जी ख़ातिरी कराई वई। शिकारपुर जे ठारोपुर वारे इलाइक़े में मींहुं जो पानी बीहजी वञण सबब बिजली जे खंभनि में करंट अची वियो। खंभे सां टकराइण सबब 3 मेंहूं मरी वयूं। इलाइक़े वासियुनि जो एहतिजाज। मेहुनि जे मालिक आबिद सेठार जो चवणु आहे त इलाइक़े में पानी बीहजी वञण सबब म्यूनिसिपल खे शिकायत कई, पर अमलो न पहुतो ऐं पानी बीहजी वञण सबब खंभनि में करंट अची वियो, जंहिं सबब मूं ग़रीब जो 5 लाख रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे, जंहिंजो अज़ालो कयो वञे। मटियारी जी यूसी जेंदल कोट जे ॻोठ ग़ुलाम हैदर जोयो में प्राइमरी स्कूल जी मरम्मत जे कम में नाक़िस मटीरियल हलाइण जो इंकशाफ। ठेकेदार स्कूल जे कम में एक्सपायर सीमेंट ऐं वारी मिलियल रेती हलाइण लॻो। नई चारदीवारी ठाहिण बजाए पुरानी भित खे प्लेस्तर करायो वियो। इलाइक़े वासिन अब्दुल कादिर वीसर, मुशरफ जोयो, अली आबिद ख़ासकैली ऐं ॿियनि पारां DC ऐं इंजीनियर एजुकेशन वर्क्स एंड सर्विसिस खां नोटिस वठण जी अपील कंदे चयो वियो आहे त करप्ट ठेकेदार खां स्कूल जो ठीको वापसि कराए सुठी साख रखंदड़ ठेकेदार खे ॾिनो वञे त जीअं स्कूल जो कम थी सघे। दरिया खानवरी में मेहरान नेशनल हाईवे ते गुलाम मोहम्मद फाटक वटि कार ऐं सूज़की में टक्कर। नतीजे में दरिया खानवरी वासी कार ड्राइवर आसिफ लाशारी, फैसल जलाल लाशारी, चैनवरनि जी नादिश, औरतूं कसबानो ऐं नाज़बानो ज़ख़्मी थी पयूं, जिन खे बांदी अस्पताल मुंतकिल कयो वियो। ऐं काज़ी अहमद में जश्न ईद गदीर जे सिलसिले में मरकज़ी इमाम बारगाह शाहिद नजफ़ मां शिया अॻवाननि मौलाना अमीर हुसैन साजिदी, मौलाना सैयद सजाद हुसैन शाह, ज़वार सैयद मुश्ताक शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में वॾे अंग में शिया ने अली शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी तालका प्रेस क्लब पहुती ऐं जश्न मल्हायो वियो। थी हुयूं हुन ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।